सिंध में चौमासे जी बरसातुनि तबाही पखेड़े छड़ी। कराची ऐं हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। मौसमियात खाते मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु तेज़ बरसात जी अॻकथी कई आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते मूजिबि अॼु खां 18 अगस्त ताईं कराची में तेज़ बरसात पवंदी। मौसमियात खाते मूजिबि अॼु हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठट्टो ऐं ॿियनि शहरनि में बि तेज़ बरसात जो इम्कान आहे। हैदराबाद में राति खां वठी अॼु सुबुह ताईं किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी रहियो। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। होॾांहुं दादू, जामशोरो, कोटड़ी, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि रोड रस्ता पाणी हेठि अची विया। वॻण ऐं भरपासे वारनि केतिरनि ई इलाइक़नि में तेज़ बरसात जो वसकारो शुरू थी वियो। मवासिलाती निज़ाम बि धरम बरम थी वियो। हेठां वारनि इलाइक़नि में ॿोॾि वारो मंज़र नज़र अची रहियो आहे। मुसलसल बरसातूं पवण सबबि सारियाले फसल खे बि कापारी धकु रसियो आहे। हारी ऐं आबादगार सख़्तु परेशान आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।